अम्मा पूजा जी लाइ रात खां पई रोए। बस कर। ये न रोहा सारा ॾींहुं आंखीअ न रो। मुंहिंजा बचड़ा हुते जेल में पिया कड़न। जंहिं वॾेरे ॾे वञूं था त अंदर थो साड़े। वॾेरे कुजा चयो अव्हां खे? चवे थो त असांजा पुट ज़िंदा ई कोन्हनि, कॾहिं को मरी खपी विया आहिनि। पर अम्मा वॾेरे खे इहा ख़बर कीअं पई त असांजा माण्हू मरी विया आहिनि? हो धीअ, ये वॾा माण्हू आहिनि, ये दरिया मुल्क सभु इन्हनि जा आहिनि। इन्हनि जा वॾनि वॾनि माण्हुनि सां राबता आहिनि, वॾनि वॾनि मुल्कनि सां। जेका इन्हनि खे ख़बर हूंदी छा ॿिए कंहिंखे की न हूंदी। अम्मा तूं हाणे रो न। अल्लाह कंदो त इहो कूड़ हूंदो। अधा वारा ख़ैर सां मोटी ईंदा हिन आंगण ते। अम्मा हाणे बस कर न। वही कुछ आज रोइंग छाजे लाइ पई? अबा कल अहां खे जेको रेस चयो न उन ते पई रोए। ये रेस वेठो रुगो फूकूं ॾे। जिन माण्हुनि खे ग़रीबनि जा कम न आहिनि करणा हूंदा न वो ईअं ई चारींदा आहिनि। ए तूं रो न। सच थो चवीं? हा हा, जानब मूंखे चयो त ख़त इंडिया मां ई आयो आहे। उन ते टिकलियूं ऐं ठपा बि इंडिया जा ई लॻल आहिनि। हू को कूड़ कीअं ॻाल्हाईंदो? ए तूं परेशान न थी, ये ख़त कूड़ो कोन्हे। ए मुंहिंजा तूं ईअं ई कज, छल को तोखे असांजे हाल ते रहम पवे। ए ॿियो त जानब हिन ख़त जो जवाबु ख़त में लिखी इंडिया मोकिले छॾियो आहे। ख़बर थी छा पियो चए? ऐं चए पियो त हाणे हिन जवाबु जल्दी मोटी ईंदो। अबा हाणे असांखे ख़त जो जवाब न घुर्जे। हाणे असांखे अधा असलम ऐं अधा अरब वारा हिते घुर्जनि। हाँ जी, पर पंहिंजो वस किथे थो। आउं जिते बि वञा थो उतां जवाब थो मिले। हाणे को रब वारो करे त ठीकु आहे, न त अबा दरिया में होड़ा ॿोड़ींदो बि रब आहे त तारींदो बि रब आहे। ऐं रब असांजा ॻोढ़ा ॾिसंदो हूंदो ऐं पोइ जॾहिं हुनखे कहल पवे पोइ अबा असांजा माण्हू अची तड़ ते लहंदा। ॾिसजांइ अबा तूं। ए मुंहिंजा रब, तूं को सणाओ वाह वार, चले को तोखे असांजे हाल ते रहम पवे। ठहियो, हाणे रोअण बंदि कर। जी सारा चांहि न पठाए। राति खां वठी मथे में ॾाढो सूर अथई। पर अबा घर में त खंडपति कीने। ए हाओ, मूं वटि 10 रुपया खनि आहिनि, मां होटल तां पी थो अचां। ठीकु आहे न? मां सारा तूं पाणीअ जी लप ॾे त मुंहं ते छंडो हणा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।